सभिनी जूं उम्मीदूं पूरियूं थियूं हाणे 5 मिंट जे लाइ मुंहिंजी उम्मीद पूरी थियणु घुरिजे माना तवज्जो सां वेही ऐं 5 ॻाल्हियूं ॿुधो ऐं मूंखे अंदाज़ इहो आहे त शायदि अमां ज़ोर नमाज़ बि कान पढ़ी आहे ये फकीर वेठो आहे नालो छा फकीर नानो मेहर अली खत्री फकीर मेहर अली दरगाह शरीफ जे मस्जिद शरीफ में मूंखे मिलियो जेसे उस्ताद मुफ्ती गुलाम शबीर सां राब्तो कयो फोन ते कोन थियो असांजो प्रोग्राम उन जी दावत जी बिस्मिल्लाह हाँ करे छड़ी अल्लाह तौफीक ॾिनी पतासूं हाणे काफ़ी देर खां मां जी अर्ज़ कयो ऐं वेठा आहियो वधीक अवां जो इम्तिहान केतिरो वठिजे मुनासिब नाहे मां ज़ोर जे नमाज़ ख़त्म थियण खां अॻ में तक़रीर पंहिंजी ख़त्म कंदुसि ताकी मां त ज़ोर पढ़ी छॾी आहे अवां पढ़ी आहे त ठीकु आहे न त उहो ज़रूरु मौक़ो मिलंदो ईअं न थिए जो सॼो ॾींहुं या राति प्रोग्राम कयूं ऐं नमाज़ फर्ज़ बि रहिजी वञे त पोइ मज़ो कोन थींदो जंहिं निस्बत सां आया आहियूं इन निस्बत खे इंशाअल्लाह ॿुधंदासूं तव्हां असांजे लाइ हिते बि फ़ाइदो आहे त क़ब्र क़यामत में बि फ़ाइदो हुजूर जी निस्बत अज़ीम आहे वॾी शइ आहे उहा केतिरी बुलंद आहे मां क़ुरान जे आयत जो तर्जुमो करे उन जी वज़ाहत में अर्ज़ कयां थो ॻाल्हि ज़ाहिर इंशाअल्लाह थींदी वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो त मां अर्ज़ कयां थो सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि अल्लाह फरमाए तो मां कसम थो खणा बिहाज़ल बलद इन बलद जो शहर जो यानी मक्के मुकर्रमा जो अल्लाह कसम खणे थो पर कसम कहिड़ी निस्बत जे करे अल्लाह खयो कहिड़ी ॻाल्हि जे करे अल्लाह मक्के जे शहर जो कसम खणे थो छा मक्के में बैतुल्लाह उन जे करे कसम या मक्के में हजर अस्वद उन जे करे कसम या मक्के में मक्का में इब्राहिम उन जे करे कसम सफा मक्के में आ उन जे करे कसम मरवा मक्के में आ उन जे लाइ कसम या मिना मक्के में आ हजरत इब्राहिम हजरत इस्माइल अलैहिस्सलाम जे कुर्बानी दी जाए उन जे करे कसम या अरफात जे मैदान जे करे अल्लाह कसम खयो ॻाल्हि कहिड़ी आ वजह कहिड़ो आ कहिड़े वजह बुनियाद ऐं निस्बत जी बुनियाद ते अल्लाह मक्के जो कसम खणे थो अल्लाह ताला फरमायो वा अंत हिल्लुम बिहाज़ल बलद मुंहिंजा बि हिन मक्के जे शहर में तू मोहम्मद रही थो तॾहिं मां कसम खणो थो ज़ोर सां सुभान अल्लाह चओ इंसान तो इंसान जी निस्बत हुजूर सां थे या त वॾी शइ आहे छो त इंसान अशरफुल मखलूकात ताज खिलाफत जो अल्लाह इंसान ते रखियो तकरीब जो ताज अल्लाह इंसान ते रखियो अल्लाह इंसान खे आसन तकरीब जे अंदर में पैदा फरमायो खुदा जो इंसान फरमायो ये सब अल्लाह करम नवाज़ो जरूर फरमायो इंसान जी निस्बत रसूलुल्लाह सां थे या त वॾी ॻाल्हि आहे पर जे खाक जी जे मक्के जे मिट्टी जी निस्बत मुस्तफा जे कदमन सां थींदी आहे अल्लाह हुन मिट्टी जो क़ुरान में
के बेवजह जे करे कसम थे न हालांकि मक्के मुकर्रमा जे अंदर खोड़ सारियूं शयूं मौजूद आहिनि अर्ज़ कयो त मरकज़ इस्लाम बैतुल्लाह भी आहे बराबर हजर अस्वद भी आहे जो क़यामत जे ॾींहं खे ज़ुबान भी अल्लाह अता फरमाईंदो हजर अस्वद खे अखियूं भी अल्लाह अता फरमाईंदो जन उन खे चुमी ॾिनी हूंदी जन उन खे इस्लाम कयो हूंदो जन उन ॾे हथ खणी करे अल्लाह अकबर चयो हूंदो जंहिं उन जे मथां लठ रखी उन लठ खे हथ सुधो करे हथ खे चुमियो हूंदो उन्हनि सभिनीनि खे अखियुनि सां सुञाणंदो बि सही ज़ुबान सां सिफ़ारिश हजर अस्वद कंदो उन्हनि सभिनीनि खे जन्नत में वठी हलंदो बराबर वो हजर अस्वद भी आहे मक़ाम इब्राहिम भी आहे जेको ख़ुद ब ख़ुद ईअं आस पास बैतुल्लाह जे हलंदो रहंदो हो पत्थर हेठां उन खे टेक बि न हंभो बि न आवाज़ खे तव्हां लकड़ा लॻाईंदा आहियो लकड़ो लको काठी पत्थर ख़ुद ब ख़ुद हलंदो हो अल्लाह जो नबी आसानी सां बैतुल्लाह जी तामीर फरमाईंदो हो उन मक़ाम इब्राहिम जे करे कसम न भला आबे ज़मज़म जो खूह उते आहिनि ये सब बरकतूं मक्के में आहिनि अल्लाह फरमायो इन्हनि जे करे न अंत हिल्लु बिहाज़ल बलद तू महबूब रहे तो तॾहिं कसम अरबी ग्रामर खां वाकिफ़ न आहियो पर हेॾे अचो थोरी ॻाल्हि सम्झायां ला उक़सिम बिहाज़ल बलद व अंत हिल्लु बिहाज़ल बलद व अंत हिल्लु बिहाज़ल बलद इहो जेको जुमिलो आहे इहो हालिया जुमिलो चइबो आहे अॻियों ज़ुल्हाल बीठो आहे हाल बीठो आहे हाल अरबीअ में हमेशह ज़ुल्हाल जो क़ैद हूंदो आहे यानी अल्लाह मक्के जो कसम खयो छो जो हुज़ूर उते आहे अल्लाह फरमाए मबूद थो रही माना जेसी ताईं रही थो तेसी ताईं मक्के जो कसम बिया मक्के जी आज़मियत बिया त मक्के जी तुझे करे हाणे जेसी ताईं तू मक्के में तंहिंजे करे आलिम लिखियो आहे त असुल हक़ीक़त इहा आहे त फज़ीलत जो दारो मदार हुज़ूर जी निस्बत फज़ीलत जो दारो मदार हुज़ूर जी निस्बत आहे तमाम उम्मतुनि में अॻियनि में सभिनी उम्मतुनि में उम्मत मुहम्मदीअ जो मक़ाम मथे आहे छो इन जे करे जो हुज़ूर जी उम्मत आहे इन जे करे क़ुरान हिन उम्मत जे लाइ फरमायो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तव्हां बहितरीन उम्मत आहियो तव्हांखे माण्हुनि जे लाइ ॿाहिरि आंदो कयो आहे तव्हां नेकी जो हुकुम बि कंदा तव्हां बुराई खां बि रोकींदा हीअ खैर उम्मत आहे उम्मत मुहम्मदिया खैर उम्मत आहे तमाम उम्मतुनि में बहितरीन उम्मत आहे छाजे करे जो ये रसूलुल्लाह मदीने वारो असां मदीने वारे सबसे आला सबसे बाला थक जी प्या खल्क से हित न चवंदो अॻिते ज़ोरीअ तव्हां खां चवरायो वेंदो तंहिंजे करे हिते चवणु सिखो असांजो नबी सभिनीनि जो नबी आला हज़रत हिकिड़ी भली ॻाल्हि कई तमामु सुठी ॻाल्हि कई इश्क मोहब्बत जी ॻाल्हि कई अवां इश्क मोहब्बत सां सुभान अल्लाह चवंदो चवे तो आलम तख़य्युल में आलम तसव्वुर में मां नबीअनि जे ज़ात सां मिलां त ही अर्ज़ कयां कहिड़ो अंबिया से करो अर्ज़ क्यों
जो नबी जे दरबार में अर्ज कया त साईं हिकड़ी ॻाल्हि त ॿुधायो अंबिया से करो अर्ज क्यों मालिको क्या नबी है तुम्हारा हमारा नबी। तो नबीअनि खां पुछां त साईं हिकड़ी ॻाल्हि त ॿुधायो छा भला जेको असांजो नबी आहे उहो तव्हांजो बि नबी आहे या न। अंबिया से करो अर्ज क्यों मालिको क्या नबी है तुम्हारा हमारा नबी। में तख़य्युल में तसव्वुर में नबीअनि जे तरफ़ खां जवाब कहिड़ो मिलंदो आला हज़रत उहो बि बयान कयो। मां इहो अर्ज़ कंदुसि जवाब इहो मिलंदो जैसे सब का खुदा एक है वैसे ही। जवाब ॾींदा था आओ अहमद रज़ा ये पूरी दुनिया जो खुदा हिकड़ा जैसे सब का खुदा एक है वैसे ही इनका उनका तुम्हारा हमारा नबी इनका उनका तुम्हारा हमारा नबी जो सबसे जो दारो मदार हुजूर जी ज़ात शान मकाम जो दारो मदार मुस्तफा जे ज़ात जे मथा है। हुजूर मक्के में आया त मक्को अफजला हुजूर बदर में आया त बदर अफजला हुजूर उहद में आया त उहद अफजला ताइफ में आया त ताइफ शान वारो हुनैन में आया त हुनैन शान वारो ज़मीन ते आया त ज़मीन अफजल आसमान ते आया अफजल 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 जन्नत में आ जन्नत अफजल अल्लाह दे अर्श पे आया अर्श अफजल मुस्तफा मदीने में आयो तो मदीनो अफजल। हुजूर अबू बकर सिद्दीक दे कुल्हन दे मथा है अबू बकर सिद्दीक जा कुल्हा अफजल। घर हिरा में आया हिरा अफजल सौर में आया सौर अफजल गुंबद खजरा जा मदीन बनिया तकिया जग सब जग जहान में अफजल। जो जोड़ी ॾिठी तो न उनमें माण्हू पैसा रखंदा कीमती शयूं जोड़ी में रखंदा जे 10 करोड़नि जो हीरो 10 करोड़ उन जो हीरो 1 अरब या शरब जो हीरो अगर उनखे हीरे खे तिजोड़ीअ जे अंदर रखियो वञे 10 अरबनि जो 10 करोड़नि जो अरबनि या खरबनि जो हीरो आहे उनखे तिजोड़ीअ जे अंदर रखियो वञे त इहा तिजोड़ी जेका हुई जंहिंमें 10 करोड़नि जो हीरो वञी पियो आहे त इहा तिजोड़ी आहे त हिक पर उन आहे त लोह जी पर जॾहिं उन में हीरो वञी पवंदो त पूरी तिजोड़ीअ जी क़ीमत 10 करोड़ थी वेंदी। नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तौहीद उलमाए अहले सुन्नत साईं मुफ्ती दोस्त अली साहब जिनके इन महफिल में अचण ते भलीकार चऊं था। थकिजी पिया तो भला वॾे आवाज़ सां सुभाणे सभु थकिजी विया नमाज़ रहिजी वॾे आवाज़ सां सुभाणे अल्लाह चओ
तव्हां लोह जे तिजोरीअ में 10 करोड़ जो हीरो रखियो हाणे इहा आहे त लोह जी पर हीरे जे करे इन जी क़ीमत थींदी 10 करोड़ जेकॾहिं इन्हनि 10 करोड़नि जे हीरे खे मुंडीअ में अवां रखंदा त इन मुंडीअ जी क़ीमत हाणे 10 करोड़ थी वेंदी या क़ीमत मुंडीअ जी न आहे हीरे जी आहे तिजोरीअ जी न आहे हीरे जी आहे इहो शान इहो फज़ीलत या अकरमियत अफ़ज़लियत आज़मियत माना वॾो शान मके जो थियो मुस्तफ़ा जे करे बदर जो थियो हुज़ूर जे आमद जे करे हुनैन जो थियो ताइफ़ जो थियो मुस्तफ़ा जे करे आसमान कुर्सी लोह कलम अर्श जो थियो हुज़ूर जे करे गुंबद ख़ज़रा जो इहो मकान थियो हुज़ूर जे उन रोज़े अंदर जो इहो मकाम बुलंद थियो आहे मुस्तफ़ा जे अचण जे करे माना जंहिं जाइ ते रसूलुल्लाह आया उन जगह खे शान अज़मत ज़िंदा हुया इलाही साहब फरमाए तो जय सैर सा जंग गयो से सैर सब सराहा थिया जय सैर सा जंग गयो से सैर सब सराहा थिया मां भया मन मुश्क जा अतरहा रसूलुल्लाह जी निस्बत अहिड़ी आहे मदीने वारे जो ताल्लुक़ अहिड़ो आहे जो क़यामत जो ॾींहुं थींदो जिन हिते रसूलुल्लाह सां ताल्लुक़ न मज़बूत कयो हुज़ूर सां ताल्लुक़ क़ाइम न कयो हुज़ूर सां निस्बत पंहिंजी दुरुस्त कान रखी क़यामत जे ॾींहुं दाहूं कंदा पंहिंजे हथनि ते चक हणंदा क़ुरान उन जे उन हालत जो बयान फरमायो अल्लाह ताला फरमायो यौम यउद्दु ज़ालिम अला क़यामत जो ॾींहुं थींदो ज़ालिम पंहिंजे हथनि खे चक हणंदा ईअं बीठा वेठा चवंदा या लैतनी इत्तख़ज़्तु मअर रसूल सबीला काश दुनिया में मां रसूलुल्लाह सां सही निस्बत रखां हुज़ूर सां ताल्लुक़ पंहिंजो जोड़ियां त अॼु ॾुखो ॾींहुं अॼु ॾुखो हालतूं मुंहिंजे साम्हूं न अचनि छो त उते जॾहिं हुज़ूर जे ग़ुलामनि खे हुज़ूर जे ख़ादिमनि खे हुज़ूर जे आशिक़नि खे हुज़ूर सां निस्बत रखण वारनि खे क़यामत जे ॾींहुं अल्लाह इनाम इकराम अता फरमाईंदो ज़ालिम जन ताल्लुक़ निस्बत हुज़ूर सां ठीक कान रखी दाहूं त कंदा पर वरंदो कुझु कोन छो त वरंदो तॾहिं जॾहिं दुनिया में रसूलुल्लाह सां निस्बत सही रखंदो मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां वरी आवाज़ सां सुभाणे अल्लाह जो क़ुरान पढ़ो अल्लाह जे क़ुरान खे ॾिसो अल्लाह पंहिंजी जेका निस्बत आहे न पंहिंजे रब हुजण जी निस्बत जेका आहे क़ुरान करीम जे मुख़्तलिफ़ आयतुनि में अल्लाह पंहिंजे रब हुजण जी निस्बत नबी से जे कई आहे मिसाल जा अल्लाह ताला फरमायो फला वरब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजरा बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजन मिम्मा क़दैता व युसल्लिमू तस्लीमा फला वरब्बिका महबूबतुन जे रब जो कसम कसम कहीं खयो अल्लाह पान खुदा कसम पान तो खणे फला व रब्बिक कसम पंहिंजो जो पंहिंजो ई खुदा खणे तो पर पंहिंजे रब वजन जी निस्बत अल्लाह मुस्तफा दे फला व रब्बिक तुंहिंजे रब जो महबूब कसम छो अल्लाह रब सभिनी जो सुभान अल्लाह ज़मीन जो रब अल्लाह आसमानन जो अल्लाह दुनिया बारन जो अल्लाह बरज़ख वारन जो अल्लाह आलम अरवाह जो ज़ाहिर जो बुतून जो जिन्नन जो इंसानन जो मलाइका जो सभिनी जो रब अल्लाह
पर अल्लाह निस्बत कई मुस्तफा दे छो इन में भी हिकमत आ। जो सुभान अल्लाह जो त अल्लाह दुनिया के पैगाम नो त रब हुजण में त सभिनी जो रब आया, अर्श जो भी रब आया, मलाइकन जो रब आया, बैतुल्लाह जो रब आया, बैतुल मामूर जो रब आया, नबी जो भी रब आया, मलाइकन हूरन जिन्नन जो सभिनी जो रब आया। पर जेको मज़ो मुस्तफा जे रब हुजण वारी ॻाल्हि में आ उहो मज़ो ॿिए में नाहे। हुजूर अल्लाह का रब सभिनी जो आहे, लेकिन अल्लाह फरमाए तो कसम खणे तो फला व रब रब जी निस्बत हुजण जी निस्बत मुस्तफा ने कई। अल्लाह गोया दुनिया के यो पैगाम ॾिनो त रब हुजण में त मां सभिनी जो रब आया, पर जंहिं निस्बत से नाज़ हुजण घुरिजे, फख्र हुजण घुरिजे, उहा नाज़ वारी ॻाल्हि आहे ऐं फख्र वारी ॻाल्हि आहे ऐं मज़ो तॾहिं आहे जॾहिं निस्बत हुजूर जे तरफ़ थिए। ये भी निस्बत रसूल आ न। जो सुभान अल्लाह या निस्बत किथां का हली कदे तो मक्के जी मिट्टी जा अल्लाह कसम खया हुजूर जी निस्बत जे करे, कदे अल्लाह पंजो कसम खयो पर निस्बत पंजे महबूब जे कई। अलम तर कैफ फअल रब्बुका छा महबूब तू न ॾिठो जेको तुंहिंजे रब असहाबे फील सां कयो निस्बत रब जी पर हुजूर जे तरफ़ा। वरी क़ुरान में इहा बि मज़ेदार ॻाल्हि आहे, अल्लाह पंहिंजे रब जी हुजण जी निस्बत मुस्तफा ॾे कई, वरी मुस्तफा जी निस्बत अल्लाह पंहिंजे ज़ात ॾे कई। अल्लाह जी निस्बत नबी से नबी से जी निस्बत अल्लाह पान दे कई। अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बि अब्दिही, अल्लाह जी ज़ात पाका जंहिं पंहिंजे ख़ास बाने अब्दिही जी निस्बत रसूलुल्लाह जी निस्बत अल्लाह पंहिंजे तरफ़ कई, पंहिंजे ख़ास दाने खे अल्लाह सैर कराया। तबारकल्लज़ी नज़्ज़ल अल-फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। अल्लाह जी ज़ात पाका जंहिं ख़ुदा फुरक़ान क़ुरान खे पंहिंजे बाने जे मथां नाज़िल फरमायो। माना अल्लाह पंहिंजी निस्बत मुस्तफा दे कई, वरी मुस्तफा जी निस्बत अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ज़ात जे तरफ़ कई आहे। या निस्बत अहिड़ी भलारी अल्लाह पंहिंजी निस्बत मुस्तफा दे, मुस्तफा जी निस्बत पाण दे। उनजो मतलब आहे त ये निस्बत भली आहे। चो सुभान अल्लाह तमाम निस्बत मुखां इहा निस्बत अज़ीम आहे ऐं इहा अहिड़ी अज़ीम आहे, अहिड़ी भलारी निस्बत आहे जो ख़ुदा इन निस्बत वारनि खे कामयाब फरमाईंदो आहे। इहे निस्बत वारियूं जंहिं वटि शयूं हूंदियूं आहिनि ख़ुदा उन्हनि खे बि कामयाब फरमाईंदो आहे। हिकिड़ी निस्बत वारी शइ हिकिड़ो वाक़ियो आहे, मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां थो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह। असांजे बरे सरीर में हिकिड़ो वॾो आलिम गुज़रियो आहे, शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी। हर ग्रुप उनखे मञे थो शाह वलीउल्लाह खे। उन शाह वलीउल्लाह जो पीउ आहे शाह अब्दुर रहीम रहमतुल्लाह अलैहि। बीमार थी पियो, बिस्तरे ते सुतो। शाह अब्दुर रहीम शाह वलीउल्लाह लिखे थो पंहिंजे वालिद शाह अब्दुर रहीम जे लाइ अबू बीमार आहे, बीमारी जे बिस्तरे जे मथां सुतो पियो आहे। ख्वाब में ॾिसे थो, ढूंढ में ॾिसे थो मदीने वारे जो दीदार थियुसि। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाह अब्दुर रहीम खे भाकुर में वरितो। शाह अब्दुर रहीम चवे थो रसूलुल्लाह जो सीनो आहे, मुंहिंजो मुंहुं आहे, मुंहिंजी दाढ़ी हुजूर अलैहिस्सलाम जे सीने मुबारक सां टच थी रही हुई। हुजूर जे सीने मुबारक ते मुंहिंजो मुंहुं आहे। रोअण थो पियो त का ख़बर नाहे ज़िंदगी अलाए केतिरी। रोअंदे रोअंदे मुंहिंजी दाढ़ी त तर थी वई, पर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सीनो मुबारक मुंहिंजे रोअण सां तर थी चुको हो, आलो थी चुको हो। दिल में इरादो थो त काश मदीने वारा पंहिंजे सुहारीअ जा वार मुबारक मूंखे अता फरमाए।
मुखे एक तो फरमायो त शाह रहीम घबराए न ये मर्ज बेंदो कोन खुदा तोखे शफा ता फरमाईंदो ऐं ॿियो मूंखे जेको ख़्याल वारनि मुबारकनि वारो आयो हिन पंहिंजे ईअं सहारी मुबारक ते हथ फेरियो ईअं ॿ वार मुबारक मूंखे अता शाह रहीम चवे थो हुजूर त वयास जाग थियुसि पर वार मुबारक कोन मिलिया बि ख्वाब में सही पर वार मुबारक ज़ाहिर में न आहिनि अखियुनि खे ॿुचियुम हुजूर ॾे तवज्जो कयो मदीने वारे फरमायो अब्दुल रहीम घबराए न मथे खां सिरांदी वारे पासे खां विहाणे खे मथे कर वार मुबारक उन जे हेठां कर जेको मां ईअं विहाणो जो खयो त वाकई वार मुबारक हुजूर जा जो सुभान अल्लाह मौजूद जे उन्हनि जी अहिड़ी त बरकत हुई जो टे ॻाल्हियूं शाह अब्दुल रहीम चवे थो शाह वलीउल्लाह जो लिखे त मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो अजीब तरीक़े जूं उन वार मुबारक जूं मुंहिंजे साम्हूं ज़ाहिर हिकु वार मुबारक ईअं पिया हूंदा हा जीअं ज़ियारत करण वारा जमा थींदा हा हुजूर ते दुरूद सलाम पढ़ंदासीं वारनि मुबारक जो कमाल इहो हूंदो पया त कपिड़े जे मथां हूंदा पर ज़ियारत वारे वक़्त में दुरूद सलाम पढ़ण जे करे वार मुबारक ॿई हीअ उभा थी वेंदा ॿई वार मुबारक कजला हिक ॿिए सां पर जीअं ई दुरूद सलाम पढ़ंदा हुआसीं वार मुबारक सिधा बि थी वेंदा हा ॿई हिक ॿिए खां ई अलॻि बि थींदा हा जॾहिं दुरूद सलाम बंदि कंदा हुआसीं ज़ियारत पूरी थींदी त वार मुबारक हेठि जी वरी पाण में मिली वेंदा सुभान अल्लाह अबा जंहिंजा वार मुबारक ज़िंदा वो मुस्तफा पाण ज़िंदा कयो जंहिंजे वारनि मुबारक जो कमाल इहो आहे जो दुरूद पढ़ो त सिधा थी वञनि गजल हंग हिक ॿिए खां अलॻि थी वञनि वारनि मुबारकनि में उहा ज़िंदगी अल्लाह रखी ख़ुद उन वारनि मुबारक जो सहाबत मुस्तफा की वञ मज़ार में तू ज़िंदा है वल्लाह तू पूरी थो कयां पर ही गाल बि ॿुधी छॾियो असांजे लाड़काणे वारे पासे ॾे नएंदरे जे शहर में हिकिड़ो हुयो देवबंदी दुनिया छॾे वियो हाणे मरी वियो आहे ॿ किताब हुन जा ख़ासि कर मां तव्हांखे हुन जो हवालो थो ॾियां हुन जो नालो रखियो अनवारे करीमी जो पहिरियों जुल्द वरी उन अनवारे करीमी जो तारीख़ अल्क़ाब जे नाले सां लिखई ॿियो जुल्द पहिरियों जुल्द ज़्यादा वॾो आहे ॿियो जुल्द हुन जो नंढड़ो आहे उन नंढड़े जुल्द में लिखियो अथई मुआज़नो पियो करे मखदूम सरवर नूह ऐं हज़रत ईसा रोज़े वारे जे दरमियान जॾहिं हज़रत मखदूम सरवर नूह जॾहिं नंढड़ो हो मकतब में पढ़ण जे लाइ वियो उस्ताद हुनखे पटी ॾिनी फराई ॾिनी त छोकरनि सां गॾिजी वञ दरिया जे मथां हिनखे मेटे अचो अखर ठाहे ॿियो मेट लॻाए अचो मखदूम सरवर नूह जॾहिं दरिया ते पहुतो ॿिया अॻे तजुर्बे वारा शागिर्द हा जल्दी मेट लाहे वरी ॿियो मेट चाढ़े फरहियूं पंहिंजूं सुकाए करे हलिया विया ऐं जॾहिं मखदूम नंढड़ो ख़बर ई कान पई वॾा मोटी वॼा हे नंढड़ो सरवर नूह दरिया ते बीठो आहे ये परे खां ॾिठो त ॿेड़ो ज़ाल थियो 5 माण्हू हुन में सवार वेठा आया लही आया टे वेठा बजे के लही आया उन मां हिकिड़े वरितो हिकिड़ी बाह खां ॿिए वरितो ॿी बाह खां हिकिड़े फरमायो त मां अबू बकर सिद्दीक़ ॿिए ॿुधायो मां मौला अली सरवर नूह हल तोखे हुजूर सदन था को वठी विया सरवर नूह रहमतुल्लाह अलैहि के बेड़े जे अंदर जे बाबा मखदूम सरवर नूह जो मक़ाम आ शान आ रुतबो आ इनकार कोने पर उनखे घुरायो वियो बेड़े में लिखे तो रोज़े वारे जो मक़ाम उहा जो पीसे रोज़े वारे वटि खुद रसूलुल्लाह पाण तशरीफ फरमाया पीसे रोज़े वारा ज़मीन ते बीठा मां भी देवबंदी ढोल के ज़मीन ते बीठा माल पे पाण चारियो माल सां बीठा
हुजूर अलैहिस्सलाम आया टे नूरानी चेहरा पहिरियां मदीने वारा उन्हनि खां बाद में हजरत अली साईं उन खां बाद में सैयदना अब्दुल कादिर जीलानी सुभान अल्लाह नारायण भला नारे विलायत भी लगायो वक्त घणो थी वियो न वेसर घणी थी वई हुजूर साईं फरमायो मोहम्मद राशिद असां तो वटि हली आया आहियूं तलकीन जो सिलसिलो इरशाद जो सिलसिलो शुरू नथा कयो छो ई ज़रूरी आरद तो या रसूल अल्लाह हिकड़ा मरीद सुधरन ॿिया न सुधरन जेके न सुधरन तो उन जे करे तकलीफ़ थींदी आहे दिल ते बार थींदो आहे तॾहिं असां इहो सिलसिलो ई शुरू न कयो हुजूर बि फरमायो मौला अली बि फरमायो सैयदना गौसे आज़म बि फरमायो असां तमाम हली आया तलकीन जो सिलसिलो शुरू कयो इरशाद जो सिलसिलो शुरू कयो अवाम जी माण्हुनि जी ख़ल्क़े ख़ुदा खे हिदायत कयो बैत वठो उन्हनि जी रहनुमाई कयो हिदायत तव्हांजी ते जेको हलंदो उन्हनि खे जन्नत में वठी हलणु असांजो ज़िम्मो आहे पर जेकॾहिं केरु न हलंदो त तव्हांजे मथां उनजो को ॿार कोन हूंदो हुज़ूर बि इहो फरमायो सैयदना मौला अली बि इहो फरमायो सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु भी आई ॻाल्हि बयान फरमाई उन खां बाद में तीसरे रोज़े वारे तलकीन जो सिलसिलो इरशाद जो शुरू फरमायो वो देवबंदी थो लिखे त मखदूम सरवर नूह खे घुरायो वियो हो रसूलुल्लाह बज़ाते ख़ुद तीसरे रोज़े वारे वटि तशरीफ़ अब आया जिंदा हुआ ख्वाब जी गाल कोने ज़ाहिरी गाला सुजागी जी गाला हुजूर जिंदा तदे त पाण आया हुजूर त जिंदा हुजूर जे सदके हुजूर जा सहाबी जिंदा जो मौला अली भी आयो औलिया इकराम भी जिंदा जो सैयदना अब्दुल कादिर जीलानी भी आयो मां इया भी गाल तमाम खे अर्ज करे छजा फतावा रशीदिया में देवबंद जे मौलवी रशीद अहमद गंगोहिया इया गाल वाज़िह लिखी आ जो शहीद का जिंदा है उन जे ला कुरान बयान फरमायो है जो नबीयत जिंदा है जो ज़ाहिरी तरह जिस्मानी जिंदगी बरज़खी रूहानी जिंदगी जी गाल कोने जिस्मानी जिंदगी जी गाल जवे तो शहीद जिंदा है कुरान बुधायो अंबिया जिंदा है जो उन जो मकाम शहीद क़यामत या उन जो मौलवी रखे तो अड़े तरीके से औलिया इकराम के जेका अल्लाह जिंदगी अता फरमाई है वो भी जिस्मानी जिंदगी शाह वलीउल्लाह जी मां ॻाल्हि पे कई जे हिकु त कमाल मां इहो ॾिठो ऐं ॿियो कमाल मूं इहो ॾिठो वारनि मुबारकनि जो माण्हू जो गॾु थींदा हा त उहो वार मुबारक मां कपिड़े में वेड़े सीड़े पेतीअ में अंदरि खे छॾा तालो ॾेई छॾियो हिकिड़े ॾींहुं ख़ल्क़ जमा थी दुरूद सलाम शुरू थी वियो मां चाबीअ जे ताले खे हणी तालो खे लॻे ई कोन खुले ई कोन चाबी अंदरि वञे तालो उहो चाबी दुहा न को तालो तब्दील थियो न को चाबी तब्दील थी हुई कई भेरा उनखे खोलियो भी मुंह बंद भी कयो जी चाबी मुंह लगाई तालो कोन पियो खुले शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह ताला अलैहि शाह वलीउल्लाह जो वाले साहब चवे तो मूंखे तकलीफ़ थी त छा ॻाल्हि आहे घड़ी खन जे लाइ मुराक़बे में हलियो वियुसि अर्ज़ कयुमि या अल्लाह इन ॻाल्हि खे मुंहिंजे मथां ज़ाहिर फरमाए तालो नथो खुले मूंखे ग़ैबी आवाज़ आयो त अब्दुल रहीम तालो कोन खुलंदो हित हाज़रीन जेके बि मौजूद वेठा आया वार मुबारक जे ज़ियारत जे लाइ इन्हनि में हिकिड़ो जुल्बी माण्हू आहे गुस्ल उन जे मथां शरई फर्ज़ हुयो पर उन गुस्ल कोन कयो तर जी हालत में बीठो आहे जेसीं ताईं उहो मौजूद हूंदो तेसीं ताईं तालो वारनि मुबारक जो कोन खुलंदो उनखे ॿाहिरि कढियो वञे शाह अब्दुल रहीम ऐलान कयो बाबा महिरबानी कयो जंहिंजो बि मथो मेरो आहे ॿाहिरि वञे गुस्ल करे अचे उन खां बाद में तालो थो खुलिया हिकिड़ो माण्हू ॿाहिरि निकितो गुस्ल करे मोटी आयो तालो बि साॻियो चाबी बि साॻी वरी जो लॻाई तालो बि खुलियो त दीदार थियो
शाह अब्दुल रहीम जो तो जो कमाल उन जो इहो मूंखे नज़र में आयो हिकिड़ा टे माण्हू मूं वटि आया मूंखे जो ई वार मुबारक हुज़ूर जा सचा आहिनि ई कोन सचा न त सनद दे किथां दई तूं कंहिंखां वरिता उन कंहिंखां वरिता उन कंहिंखां वरिता वार मुबारक सचा हंध सनद खपे जेकॾहिं न त असां न मञींदासूं